एकड़ो सवाल रहे तो बाबी क्या जवाब बाबा सवाल रहे तो बुधाया चओ हक़ नबी चओ हक़ नबी जी मुल्ला चवे थो त यो हक़ नबी नालो जायज़ नाहे जी अणे तू नबी आ जां तो जे त तुंहिंजो पंहिंजो नालो छा आहे तुंहिंजो पंहिंजो नालो ईसा वा ईसा त नबीअ जो नालो हक़ नबी के नबीअ जो नालो आहे अलाई नालो चो कोने हक़ नबी के नबीअ जो नालो आहे हक़ नबी के नबीअ जो नालो कोने हा बाक़ी ईसा नबी ओ त अल्लाह जो नबी आहे पोइ तूं पंहिंजो नालो परे पोइ मटाए पोइ फ़क़ीर सिकंदरी जे पोइ बीजा हिकु न 11 नाला तो ॿुधाए 11 हिननि जो मौलवी आहे उन मौलवी जो नालो आहे रसूल खान छा नालो अथसि पोइ चवेसि न रसूल खान जो नालो मटाए हिननि जो मौलवी आहे उन जो नालो आहे यहया बिन नबी जो नालो आहे हिननि जो मौलवी आहे ज़करिया बिन नबीअ जो नालो आहे हिननि जो मौलवी आहे आदम अल्लाह जे नबीअ जो नालो आहे हिननि जो मौलवी आहे शुएब अल्लाह जे नबीअ जो नालो आहे ऐं हिननि जो त हिकिड़ो मौलवी आहे उन जो नालो आहे अशरफ अली जी माना जी ख़बर अथव अशरफ अली जी माना वा जेको अलीअ खां बि अफ़ज़ल हुजे छा हिननि जो मुल्लो सोणे अली से को अफ़ज़ल आहे छा कोन्हे न पोइ परे नाला मटाए तो चरी चिप तोखे न का मुज़ाफ़ जी ख़बर न का मुज़ाफ़ इलैहि जी ख़बर न का तोखे तरकीब जी ख़बर न का तोखे बलागत जी ख़बर न का तोखे नहव जी ख़बर न का तोखे सर्फ़ जी ख़बर तूं तहां नथो खैरी तूं वञी करे माण्हुनि खे खिलाए तुंहिंजो दीन सां कहिड़ो कमु उन बाबा पंहिंजो नालो आई मां अञा राज़ जी ॻाल्हि करे कंहिंखे ॿुधाई कोन्हे पर टटे बाग़े वारनि खे ॿुधायूं वञा मां फ़क़ीर जो नालो रखियो सोणे शेरे मुस्तफ़ा सुल्तानुल वाइज़ीन ऐं मां जॾहिं ॼाओसि अल्लाह जी महिरबानी पंहिंजी वॾाई कोन थो कयां पर इन टटड़ू खे ॿुधायूं थो वञा मां जॾहिं ॼाओसि त अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो वालिद साईं सोणे छट खणी वटि हाज़िरी ॾिनई पाण खे अर्ज़ु कई त क़िबला अल्लाह साईं पुटड़ो ॾिनो आहे दुआ फरमाइजो पीसी छट खणी फरमायो मुफ्ती साहब नालो छा रखियो अथईसि मुफ्ती साहब अर्ज़ु कयो क़िबला पुट जो नालो हक़ नबी रखियो त पाण फरमायूं मुबारक हुजे नालो मुंहिंजो रखण वारो सुल्तानुल वाइज़ीन शेरे मुस्तफ़ा मुबारक ॾियण वारो छट धणिया पंहिंजे पीउ में ताक़त नाहे जो हिन खे ग़लति छा अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाह बागे में जलसे कर दे साईं हक़ नबी अल-अज़हरी सिकंदरी साहब के उम्र जो ठिकाना